चाय मानी खाइंदे? हाँ मानी खाईंदुमि खाईंदुमि मानी। अच्छा अच्छा वे केरा मुसलमान केरा अलाए साईं मूंखे ख़बर न आहे, मां बुखा आयल आहियां। शेवा सुनी आहे केर? साईं इहे अलाए छा आहिनि, मां ॾाढो बुखा आयल आहियां, मां मानी खाईंदुमि। नमाज पढ़े तो? साईं मूंखे निमाज़ जी ख़बर न आहे, मां बुखा आयल आहियां। अरे तोखे नमाज जी ख़बर कान्हे का? तोखे मानी कौन खाइण ॾींदुसि? हल ता हल हल ॾिसे छा तो, हल ता। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ॻाल्हि ॿुधो, जी जी हाणे हाणे तूं हिकु मिसकीन खे हितां पंहिंजे दर तां धिका ॾेई मोटाए छॾियो। हाँ हाँ साईं इहा ॻाल्हि ॿुधायो त हुनजी उमिरि घणी हुई? 30 साल। 30 साल। छा इहा तूं ॻाल्हि ज़हन में कई त 30 सालनि ताईं हिनखे केरु थो खाराए? अल्लाह साईं। अलाह ताला थो खाराए न। 30 सालनि ताईं अलाह साईं कॾहिं हुन खां पुछा कई त छा तूं केरु आहीं, छा तूं मुस्लमान आहीं, छा तूं शियो आहीं, छा तूं सुन्नी आहीं? तूं हिकिड़े वेले जी मानी जे करे उन खां मज़हबनि जी पुछा कई ऐं उन खां तो इहा ॻाल्हि पुछा कई त छा तूं निमाज़ पढ़े थो या न? निमाज़ न पढ़ण बावजूद बि रब एॾो रहमान आहे जो पंहिंजे बाने खे जो 100 साल ताईं बि रोज़ी रिज़्क खाराए थो पियो, उनजी रोज़ी बंदि नथो करे। तव्हां हिकिड़े वेले मानी खाराइण जे करे तव्हां उन खां एतिरा सुवाल जवाब पुछा कया ऐं उन अलाह जे बाने खे तव्हां हितां धिका ॾेई कढी छॾियो आहे। हाँ यार इहा ॻाल्हि त मां सोची बि न हुई। हाँ हाँ यार मूंखे माफ़ कर। माफ़ी मां खां न, उन मिसकीन खां वटि, उन अलाह जे बाने खां माफ़ी वटि जंहिंजी तो दिलि दुखाई आहे। हाँ यार हल त उन मिस्किन खे ॻोल्हियूं। हाँ यार ॻाल्हि भली कई, अचु त उनखे ॻोल्हे वठी अची उनखे मानी खारायूं। उथो त।
खुदा उठ उठ तोखे मानी खारायूं। मूंखे निमाज़ जी ख़बर कान्हे का, मूंखे निमाज़ पढ़ कोन्हे ईंदी मूंखे निमाज़ पढ़। तोखे तोखे असां निमाज़ जे लाइ कोन था चऊं, तूं निमाज़ भली न पढ़, उथ मानी खा, हल हल हल। मूंखे निमाज़ पढ़ कोन्हे ईंदी। न तोखे निमाज़ असां कोन पढ़ाईंदा, हल शाबाश उथ। वीरा वे 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 हिते हे मानी खा। अल्लाह ख़ुशि कंदो, अल्लाह ख़ुशि कंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं लॻो असांजो हीउ वीडियो। यकीनन उमेद आहे त तव्हां दोस्तनि खे वीडियो वणी हूंदो। ऐं हीअ हिकु नसीहत आहे त कंहिं बि मिसकिन सां कंहिं बि ग़रीब सां चङाई करण खां अॻु में उनजो ज़ात ऐं उन जो मज़हब इहे शयूं न पुछंदा कयो। जंहिंजी बि मदद कयो सिर्फ़ु ख़ुदा कारणु कयो, उनजो उजरत तव्हांखे अलाह साईं पाण ॾींदो। ठीकु आहे दोस्तों, उमेद आहे त ॿिए वीडियो सां तव्हां सां वरी मिलंदासीं। असांजे चैनल BK4UACD खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे बटन खे ज़रूरु हणंदा। तेसिताईं अलाह निगहबान।